अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे शाहपुर जानिया खां ख़बर नालूं। शाहपुर जानिया खां असांखे रिपोर्टर अब्दुल अज़ीज़ चना रिपोर्ट करे वए। शाहपुर जानिया जी अल-नूर बोल्ड फैक्ट्री में यूनियन जे लाइ 22 जून ख़मीस जे ॾींहुं रेफरेंडम थींदो। महिनतकश यूनियन ऐं मज़दूर यूनियन में दंगल थींदो। कांटे जो मुक़ाबिलो मज़दूर यूनियन अॻवान लुत्फ़ अली डायरी, राहिल अब्बासी, एडवोकेट गुलाम हुसैन चना, वाहिद मल्ला चयो त असां सेनारिटी ऐं अहलियत जे बुनियाद ते पोरियत पका कंदासीं। कंहिं बि मज़दूर सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। हिननि चयो त हींअर मज़दूर बाशऊर ऐं सुजाग थी चुका आहिनि। असां मज़दूरनि जे वोट लाइ कामयाबी माणींदासीं। वधीक ॾिसंदा रहो हिन रिपोर्ट में। मां पंहिंजी तक़रीर हिन शहर सां शुरू कंदुसि। वञा मां विकामी उहो थी न सघंदो, क़बूल या ग़ुलामी उहो थी न सघंदो, लॻाए दाग दामन ते गद्दारीअ जो थी या तव्हांजो सलामी उहो थी न सघंदो। साथी, असां तक़रीबन को अॼु खां न पर 8-10 सालनि खां जीअं मां सवेर भाउ नूर मोहम्मद सां गॾु रहियो या जावेद असां सां गॾु रहियो, असां जिदोजहद कंदा पिया अचूं पंहिंजे लाइ न, पर असां पंहिंजे मज़दूर साथियुनि लाइ। शायदि हुननि त सिर्फ़ु यादि कंदा न सिर्फ़ु इलेक्शन जे दौरान 14 सालनि में वोट जो टाइम अचे थो त हुनखे वर्कर यादि थो अचे त हीअ असांजे MDM जा वर्कर आहिनि। खटे ॼण खां पोइ हुनखे चंद माण्हू यादि हूंदा आहिनि, बाक़ी आम वर्कर यादि न हूंदो आहे। इहो शायदि असां तव्हां सां गॾु रहूं था, असां को त तनक़ीद कोन था कयूं, पर इहे शयूं तव्हां लिखियलु छुपियलु कोन्हनि त जे हिकिड़े आम वर्कर को लोन थो भरे त चवंदा असांजो अमाउंट कोन्हे, हुनखे 6 महीना तक़रीबन 15 करण में जुती घसी थी वञे, पर हुनजो यार दोस्त आहे हुनखे 60-70 हज़ार लोन मिली थो वञे। अगरि हिकिड़ो माण्हू ॾिसो को 20 साल जो आहे, वीचारो लोड़े थो पियो, उनजो को धणी साईं कोन्हे, पर हू पंहिंजो अॼु रखाए था, हुनखे 2 साल खां पोइ परमिट था कराइनि। इहे शयूं असांजे MDM में रिवायतूं पइजी वियूं। असां इन रिवायतुनि खे टोलण जे लाइ बीठा आहियूं त ख़ुदा अगरि इन्हनि शयुनि खे न टोलींदो त इहो सिलसिलो ॾींहों ॾींहुं वधाईंदा। हाणे ॾिसो हींअर 16 माण्हू जेके हुननि टेली वजत कराया, को साबित कंदे हुननि में को पुराणो दोस्त या असांजे MDM जो आहे, उहे 16 माण्हू ॿाहिरियां पंहिंजा ज़ाती खणी आया आहिनि। हींअर 12 दोस्त जेके परमिट कया आहिनि उहे बि असांजा ॿाहिरनि, पर हुन में का सीनाटी कोन्हे। तक़रीबन भला ठीकु आहे हिकिड़ो अधु हूंदो, पर तक़रीबन हुनजा ख़वाशी माण्हू आहिनि। असां बार दोस्तनि खे इहो चयो आहे त यार हाणे सफ़ा असांजे MDM में अंधेर नगरी आहे, ऐं हू तक़रीबन इहो असांखां हक़ बि खसणु पिया चाहिनि त हीउ वर्कर जेको वोट ज़रिए 2 सालनि खां फ़ैसिलो करे असां इहो हक़ ॿिनि खां खसे छॾियूं त हमेशह असांजी जागीर रहे। असां तक़रीबन माण्हू मां त इहो अर्ज़ु कंदुसि त यार असां जागीर ई कंहिंजी कोन्हे, जागीर मुंहिंजे रब साईं जी आहे। असां मिल में मुलाज़िम आहियूं।